अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां तव्हांखे ॾेखारियूं था सोलर पंहिंजो उन में जेको बोर्ड लॻल हूंदो आहे कारो, ठीकु आहे। उनखे असां खोलियो आहे। उन बोर्ड खे चइबो आहे जंक्शन बॉक्स, ठीकु आहे। हे जेको तव्हांखे नज़र अचे थो जंहिंमें डाइवर्ट्स लॻल आहिनि, इनखे चइबो आहे जंक्शन बोर्ड्स जेको आहे, ठीकु आहे। त इनखे मां खोलियो आहे। हिन में डाइवर्ट्स लॻल आहिनि, पंहिंजो 15 डाइवर्ट्स आहिनि हिन में। त असां हिनखे चेक था कयूं। हाणे तव्हां ॾिसो त मीटर आहे असां वटि, हिनखे चेक कंदासीं त हिन महिल मंझंदि बि आहे, तक़रीबन 1 थियो आहे हिन महिल। असां हिनखे चेक था कयूं। तव्हां ॾिसिजो त हिन में पंहिंजो घणा एम्पियर असांखे शो थियनि था हिन मीटर ते। हीअ वायर आहे, ॾिसो हिनखे मां हितां पहिरियां चेक कयूं। असां मीटर में हितां पहिरियां हिनखे चेक कंदासीं। असुल में हिन प्लेट जेका आहे सोलर प्लेट, हिनखे 3 साल थी विया आहिनि ऐं हीअ जेका आहे पहिरियां ॿुधाईंदी 21, हाणे 19/3/19/5 ईअं थी ॿुधाए। हाणे ॾिसो तव्हां मीटर तव्हांखे ॾेखारियूं। असुल में थोरो मीटर बि ख़राबु आहे, इनजे करे जेको आहे सो सही तरीक़े सां नज़र तव्हांखे मथां न अचे। हीअ ॾिसो 19/3 आहिनि। ॾिसो मीटर थोरो ख़राबु आहे, हीअ नज़र घटि ईंदा हूंदा तव्हांखे, पर वरी बि कोशिशि कयां थो तव्हांखे सही मां ॾेखारियां। हाणे ॾिसो, हाणे नज़र सही अचंदा आहे। बी आहिनि 19.3, ठीकु आहे न। त पहिरियां ई सोलर ॿुधाईंदो हुयो 9/21, ठीकु आहे, पूरा 21 एम्पियर ॿुधाईंदो हुयो। हाणे घटि करे वियो आहे, हे ई सोलर आहे। हाणे वरी सफ़ा हिनखे असली मूं जंक्शन बोर्ड मूं हिन बॉक्स मूं असां चेक कंदासीं हिनखे, ठीकु आहे। ॾिसो इनखे मां इन जे लाइ ई खोलियो आहे। हाणे हिनखे हितां चेक कंदासीं त मथां वायर में किथां मसइलो हुजे। त हितां ॾिसो घणा थो ॾेखारे असांखे। असुल में सोलर कोठे ते ई पियो आहे, उतां ई हिनखे चेक कयां थो। लाथो बि न आहे हिनखे, सिर्फ़ु बोर्ड खोले हिनखे चेक कयो आहे मां। हाणे बि ॾिसो, हे ॾिसो तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, थोरो फोकस थिए। हे ॾिसो तव्हां 19/3 साॻा ई नज़र था अचनि। हिन जो मतिलबु वायर में को फॉल्ट न आहे, वायर सुठी आहे पंहिंजी। बाक़ी हे जेको सोलर आहे इहो वाल्ट पंहिंजा एम्पियर घटाए वियो आहे। हे सोलर में मसइलो आहे सॼो, ठीकु आहे न। सोलर पुराणो थियो आहे त मथे जेको आहे सो ख़राबु थी वियो आहे शीशो, ठीकु आहे। असीं ताईं तव्हां ॾिठो। हाणे जेके डाइवर्ट्स लॻल आहिनि हिन में जंक्शन बॉक्स में, त इन्हनि जे आॾो वारी हिन हिसे खे चेक कंदासीं। इन्हनि खे माना छॾे करे आॾो। हाणे असां हिते था हिनखे पकड़ के लॻायूं त जीअं डाइवर्ट्स खां बि माना मथां जेके प्लेट मूं असली जेके कनेक्शन थियल आहिनि हितां, हाणे इन्हनि सां हिते असांखे जेको चेक था कयूं, इन सां असांखे माना इहा ख़बर पवंदी त डाइवर्ट्स खां बग़ैर माना प्लेट घणा पंहिंजा जेके आहिनि से एम्पियर शो करे थी। असुल में मां अकेलो ई आहियां, इन जे करे मोबाइल बि मूंखे हथ में आहे, हथु हिकिड़ो आहे मुंहिंजो। त इन जे करे जेको आहे सो हिते थोरो मसइलो थिए थो मूंसां। मां हणी वठां थी कनेक्शन हिनखे पहिरियां। ॾिसो जुगाड़ सां हिनखे चिंबड़ायो आहे पंहिंजो। हाणे तव्हांखे मीटर ॾेखारियूं त घणा थो शो करे एम्पियर। इहो बि तो आहे, हिनखे पंहिंजो सुबुतो करे तव्हांखे ॾेखारियूं सही तरीक़े सां। हीअ ॾिसो हाणे 19.3 वरी बि माना साॻा ई। त माना तव्हां ॾिठो त डाइवर्ट्स जे परियों बि साॻा, डाइवर्ट्स जे हिन पासे तां बि वरी साॻा ई, माना डायरेक्ट प्लेट मां डाइवर्ट्स खां बग़ैर प्लेट मां बि साॻा ई जेके आहिनि से एम्पियर नज़र अचनि था। हाणे मां तव्हांखे ॿुधायां जेके डाइवर्ट्स आहिनि उहे जेके लॻल आहिनि हिन जे विच में, उहे इन लाइ आहिनि त जेके हिन जा प्लेट जा 4 हिसा आहिनि, 4 लकीरूं हूंदियूं आहिनि जेके प्लेट खे। ॾिसो था 4 पटियूं आहिनि हिनखे। त जेके विचूं पटियूं आहिनि, जेके विचूं मतिलबु हिन जो हिसो आहे, उहो पंहिंजो ॿाहिरि वायर वारे हिसे ॾे ॻंढण लाइ हिनखे लॻल आहे।
तव्हां ॾिसो था डाइवर्स लॻियल आहिनि विच में, उनखां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि में वरी सिधियूं 2 वारियूं लॻियल आहिनि माइनस प्लस वारियूं, जेके असांजे हेठि ईंदियूं आहिनि, जेके बैटरी में हणंदा आहियूं, पखे में हणंदा आहियूं असां उन हिसाब सां। त उनजे करे त माना विचें हिसे खे ॿाहिरें हिसे सां ॻंढनि त जीअं माना मज़बूत थिए पंहिंजी इनजी जेका आहे पंहिंजी एम्पियर इन जा मज़बूत थियनि। हाणे पंहिंजो जंक्शन जेको बॉक्स आहे इनखे बंदि करण जो तरीक़ो बि थोरो ॾिसो। हे जेको आहिनि जेके हिन में क्लिपियूं लॻियल आहिनि हिन में फासाए बि आहिनि। क्लिपियूं आहिनि इनखे फासाइबो आहे, हिन में सिर्फ़ु ॾिसो न इनखे ज़ोर ॾिबो आहे त बंदि थी वेंदो। शकिल पियो आहे हिनखे पंहिंजो 4 साइड सां ऐं 2 हिकिड़ी ओरे पासे ॾांहुं बि परे जेको आहे लॻियल आहे। इनखे ज़ोर ॾेई हिते बंदि कंदो त माना हिन जेको आहे बोर्ड में लॻी वेंदो। इनखे सही तरीक़े सां ज़ोर नथो ॾेई सघां छो जो हिकिड़ो हथु आहे मुंहिंजो, त वरी मां को सोलर हेठि लाथो आहे न, सोलर बि मथे ई पियो आहे मिड़ई माना जेको आहे सो तव्हांखे असां पंहिंजो माना ॾसियोसीं त सोलर जेको आहे ख़राबु बि ईअं थींदो आहे, उन में पंहिंजो एम्पियर माना उनजा घटिजी वेंदा आहिनि। जीअं 21 खां 19 ते अची वियो आहे। ही मां वरिती आहे हाणे वरिती आहे, हीअ हिनखे महीनो खनि थियो आहे। परीं प्लेट जेका आहे ॾिसो हीअ हिन में जंक्शन बोर्ड वॾो आहे कुझु, ऐं हीअ साॻा ई एम्पियर ॾिए थी छो जो हीअ नई आहे 21 हाणे ॾिए थी। अॼु जो असांजो वीडियो हिते पूरो थियो। उमेदु आहे त हिन वीडियो में जेका आहे असां मालूमात तव्हांखे सुठी मिली हूंदी। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां तव्हांजे लाइ सुठा वीडियो अपलोड कंदा रहूं।